नाज़रीन, गंबट जे हिंदू पाड़े में बरसात सबब फौत थियल 3 भातियुनि जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। जॾहिं त ज़ख़्मी थियल 2 नियाणियुनि जो गिम्स अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। गंबट जे हिंदू पाड़े में बरसात सबब पेश आयल अफ़सोसनाक साने में घर जी बीमार छत किरण सबब फौत थियल घरधणी ऐं 2 मासूम ॿारनि समेत 3 गर्भातियुनि जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। गुज़िरियल राति पोरत रतन कुमार जे घर जी छित किरण सबब दबजी फौत थी वियल 3 भातियुनि मां घरधणी रतन कुमार ऐं 2 पुटनि श्याम सुंदर रवि उर्फ बालचंद जा मड़ शिवालय मंदिर के कब्रिस्तान में दफनाया विया। जॾहिं त मसण पाड़े में रतन कुमार जो मड़ अग्नि संस्कार करे आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। अफ़सोसनाक साने में ज़ख़्मी थियल 2 नियाणियुनि टीना ऐं अनुराधा जो इलाज गिम्स अस्पताल में पिण हलंदड़ आहे। शहर के काकी वारे टिकाणे में तॾो विछायो वियो आहे, जिते सियासी समाजी शख्सियतुनि, सिविल सोसाइटी, शहरनि, हिंदू बिरादरी के माण्हुनि पहुची वारसनि सां दुख जो इज़हार पिण कयो आहे। इन मौके ते फोती पोरत के वॾे भाउ नेमंत कुमार ऐं बेवा घरवारी शमा कुमारी ऐं फौत थियल रतन कुमार जी भाॼाई पार्वती ऐं समाजी अॻवान हरेश कुमार ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़ियो त हाणे जेको आहे बरसाति जे करे थियो आहे, हुन जी यार जी ज़िंदगी जेकी सो इहा ई हुई। हुन जे खाइण कमाइण वारो ॿियो कोई बि कोन, हुन जा कमाइण जा वसीला बि ख़तमु आहे। पोइ तोखां मूंखां संगत साथ हुनखे हलाईंदी। हुकूमत खां इहो मुतालबो आहे त हुन जी माली मदद कई वञे, हुन जी जॻह ठाराई वञे ऐं हुन जो इलाज बचड़नि जा अस्पताल में दाख़िल आहिनि, हुन जो इलाज थियणु खपिजे। ॿार सभु पलंग ते विया, मुड़ुस जी जाॻे में पखो पियो ॾे विझणु। असां मां ॿार हुयमि, टीवी खणी करे अंदरि रखी, रिसीवर बि खणी अंदरि रखियो। ईअं कदे चोरा टपा भई मथां छत फेको ॾिनई अची करे, वॾो खड़को आयो। 2 छोकिरा ऐं घोट उते ई शांत थी विया, पलंग जे देठा दॿिजी विया। मुंहिंजी का मदद कई वञे। मुंहिंजो घर वारो कमाइण वारो हुयो, छोकिरनि जो सहारो हाणे कोन्हे, उहे बि ॿई विया हली। मुंहिंजी मदद कई वञे, कमाइण वारो कोई कोन्हे। बसि 4 नंढड़ियूं निकिरी मां आहियां। हे भॼंदी आहे, चयो न अम्मा तूं मथे हल मथे हल। मां वियमि त मूंखे का शइ नज़र न आई। न छोकिरियुनि जो बि आवाज़ु अचे पियो, अम्मा असांखे बचाए, अम्मा असांखे बचाए। छोकिरियूं बि रोइनि पियूं। बसि मुताबिक़ इहो ई आहे मुंहिंजो, त बसि हिन जी मदद कई वञे। तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे, सॼो शहर सोगवार आहे। बसि इहो मंज़र असां ॾिठोसीं, ईअं पियो लॻे ॼण क़यामत सुगरा आहे। बसि रतनलाल पंहिंजे 2 पुटनि समेत उन छित जे हेठां दॿिजी मरी वियो। हुकूमत सिंध खे इहा अपील कंदुसि त उन्हनि जी माली सहायता फुल कनि ऐं जेके बि NGOs आहिनि उन्हनि जी जेका परगोड़ हलाइनि। रतन कुमार ऐं उन जी बेवा ऐं उन जे भाउ जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु इहो आहे त हुकूमत खे घुरिजे त फौरी तौरु जेको आहे उन्हनि जी माली मदद सां गॾोगॾु उन्हनि जी 3 नियाणियूं जंहिंजो इलाज पिण हलंदड़ आहे, उन्हनि जी माली मदद करे संदसि जेको आहे घर ठाराए ॾिनो वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।